अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था रोड़ी खां सैयद आतिफ अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी वेझो कंदरा थाणे जे हद ॻोठ हज़ार ख़ान शहर जी शहर बिरादरी जे घरनि खे बाहि ॾींदड़ मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सीली ख़बर मूजिबि रोड़ी जे इलाइक़े कंदरा थाणे जे हद ॻोठ हज़ार ख़ान शहर जे रहवासियुनि ही सभु शहर जानी शहर अल्लाह ॾिनो शहर जी अॻुवाणी में औरतनि समेत मासूम बारड़ा साण करे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त असांजी शहर बिरादरी जे शराफ़त अली शहर अली गौहर शहर ऐं ॿ निकाब पोश जेकी पीरगोट जा रहवासी आहिनि जन फायरिंग कंदे असांजे घरनि ते हमिलो करे 5 घरनि खे बाहि ॾिनी। बाहि सबबि नादर शहर पुनल शहर ऐं ॿियनि जा 5 घर सड़ी रख थी विया, जंहिंमें नियाणियुनि जे ॾाज समेत सॼो सामान सड़ी वियो। असांजो 15 लखनि जो नुक़सानु थी वियो। असां DIG सखर SSP सखर खे अपील था करियूं त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हलदड़ जहिड़ो पुनल खां हुयो हादी बस जो पुछूं त हितड़े आयो आहे मुंहिंजे छोकिरे जो ॾाज हुयो, मुंहिंजे छोकिरनि जो ॾाज हुयो, उहो साड़ियूं ऐं भॻा हलिया विया। पुराणो तकरार हले पियो, बेनाइकी असांजो छोकिरो पंहिंजो पाण क़ातल करे असांजे मथां मुंहिंजे छोकिरे भाटे जे मथां इल्ज़ाम ॾिनो, घर खे बाहि ॾेई वियो, जंहिंमें को बि माण्हू कोन हुयो। हिकिड़ो असांजो छोकिरो वेठो, उहो बि भॼी वियो हलियो। पोयों असां चोर कईसीं, 2 मां सुञाता शराफू गोहर, बाक़ी ॿिया मां न सुञाता। मां ईअं भॻा वठी वंट पिया घर जे मथां जीअं वापसी वञनि पिया त चवां त शराफू शर चएसि ऐं अली गोहर त हे जीअं असांजो घर तबाह कयो अथऊं हिननि जो बि घर तबाह कयूं, घरनि खे बाहियूं ॾिनऊं, जंहिंजे करे पाड़े ओड़े वारा बि घर सड़ी तबाह थी विया। टाइम हुयो घर असां वेठा हुयासीं, ज़ैफ़ा हुयूं, हे ॿिया कुल मज़दूरीअ ते वियल हुया। जीअं 4 माण्हू आया, 2 फेर कयूं, बंदर लथा रहियूं, असां त लिखी भव खां पंहिंजो साहु बचायोसीं। ईअं पर फेर कयूं, घर खे बाहि ॾियूं, हलिया विया। 2 सुञाता ते 2 नामालूम हुयासीं, गोटा लॻल आहिनि, अली गोहर शहर ऐं शराबू शहर।